अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दन जो देश। त दर्दन जो देश में ज़ुल्फ़कार बुर्दी जो कहिड़ो किरदारु हूंदो हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त ज़ुल्फ़कार बुर्दी हिन ड्रामे में कहिड़ो किरदारु कंदे नज़र ईंदो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त जीअं हिनखे सब्सक्राइब कंदा घंटी ते दॿाईंदा। त ज़ुल्फ़कार बुर्दी हिकु सीनियर ऐं सुरीलो अदाकार सिंध जो जंहिं केतिरनि ई सिंधी ड्रामनि में अदाकारी कई जंहिंखे मुकमल तौर सुञातो हुयो सिंधी अदाकारी तौर उहो फतर दुनिया जंहिंमें मिठल जो किरदारु हिन निभायो ऐं मिठल जे किरदार खां पोइ हिनखे पूरी सिंध सुञाणण लॻी मिठल जे नाले सां। हिनखे जेको हिन दर्दन जे देश में किरदारु मिलियो आहे उहो हिकु रहम दिल वॾेरो जंहिंखे ॿियो वॾेरो काफ़ी तंग थो करे ऐं काफ़ी हुन ते ज़ुल्म थो करे। हिन ड्रामे में ज़ुल्फ़कार बुर्दीअ खे हिकु बहितरीनु ऐं अलॻि थी किरदारु मिलियो आहे जीअं हुनखे फतर दुनिया जो हिकु शार्ट हुन में ड्रामे में हो पर हुन में बि हिनखे बहितरीनु किरदारु मिलियो ऐं ओड़ो ई किरदारु हिनखे वरी दर्दन जे देश में मिलियो आहे। त ॾिसूं ड्रामो अचे त ज़ुल्फ़कार बुर्दीअ जी एक्टिंग कीअं आहे हिन किरदार में। त इहो ई अॼु जी शार्ट वीडियो। थैंक यू वेरी मच।